अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं क़ौमी असैम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक़ सां मुलाक़ातूं। डोनाल्ड ब्लूम PM हाउस पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़ी सहकार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। अमेरिकी सफ़ीर शहबाज शरीफ़ खे वज़ारत उज़्मा जो मनसब संभालण ते वाधायूं ॾिनियूं। डोनाल्ड ब्लूम पार्लियामेंट हाउस पहुची अयाज़ सादिक़ सां बि मुलाक़ात कई। अमेरिकी सफ़ीर अयाज़ सादिक़ खे स्पीकर चूंडजण ते वाधायूं ॾिनियूं। अयाज़ सादिक़ चयो त पाकिस्तान अमेरिका सां पुराणनि दोस्ताणनि लाॻापनि खे वॾी अहमियत ॾिए थो। ॿिन्ही मुल्कनि विच में पार्लिमानी लाॻापनि खे वधीक हथी ॾियण जी ज़रूरत आहे। अमेरिकी सफ़ीर पाकिस्तान में जमहूरी अमल जी मज़बूती लाइ पंहिंजी हुकूमत पारां सहकार जारी रखण जी अज़म जो वर्जाव कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।